वेलकम विक्रांत टेलीविलाइन ते ज्वाइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान PTI जा MNA लालचंद माली साहब मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी इम्तियाज़। तव्हांखे पाण हिकिड़ी ख़बर आहे त मुल्क जे अंदरि मईशियत बहितर न आहे। पाण ख़ान साहब मीडिया जे माण्हुनि सां इहो चयो त असांजे दौर में बि ख़तरो हुयो, डिफ़ॉल्ट जो हाणे तमामु घणो ख़तरो आहे। ऐं उन सां गॾु ई अॼु ई वरी PTI हिकिड़ो मुकमल ऐलान कयो आहे, हिकिड़ी तहरीक हलाइण महांगाई जे ख़िलाफ़ु, सुभाणे खां वठी कल्ह खां वठी करे इन सां त अञा वधीक मुल्क जे अंदरि अफ़रा तफ़री थींदी, मुल्क जो नुक़सानु थींदो, रियासत जो नुक़सानु थींदो, मैशियत जो नुक़सानु थींदो। लालचंद साहब, इम्तियाज़, मुल्क जो नुक़सानु उन ॾींहं खां शुरू थियो जॾहिं हिकु बैरूनी साज़िश जे ज़रिए हिकिड़ी इम्पोर्टेड हुकूमत या हिकिड़ी रिजीम चेंज थी ऐं इन्हनि खे पाकिस्तान जे आवाम जे मथां जेके सर्टिफाइड क़िस्म जा जेके करप्ट माण्हू हुआ उन्हनि खे थोपियो वियो हुयो। उन ॾींहं खां ई जेको आहे पाकिस्तान लाइ मसइला शुरू थी विया। तव्हांखे यादि हूंदो 9 महीना पहिरीं बल्कि जॾहिं असांजी हुकूमत हुई त हिननि सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ लॉन्ग मार्चिस कया हुया ऐं महांगाई जे ख़िलाफ़ कया हुया। उन में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कराची खां उहो मार्च वठी निकितो हुयो, मुख़्तलिफ़ जॻह ते नाश्ता कंदो, डिनर कंदो, लंचिस कंदो, अची इस्लामाबाद पहुतो हो। असां हुनखे वेलकम कयो हुयो। ईअं ई मरियम नवाज़ साहिबा कयो हुयो, ईअं ई मौलाना फज़लुर रहमान साहब कयो हुयो। त इहो सियासी हिकिड़े जमहूरियत में हिकिड़ी सियासी पार्टी जो हक़ हूंदो आहे। पर गुज़िरियल जेका हिननि जेका PDM जी हुकूमत जे नारे ते ताईं जेको स्लोगन ॾिनो महांगाई जो, उहो त हाणे हर ग़रीब माण्हू खे ख़बर पई चुकी आहे त जेको इमरान ख़ान जे दौर में 60 रुपया अटो हुयो, हाणे उहो अटो 130 खां 150 रुपया किलो थी वियो आहे। महांगाई तमामु घणी वधी वई आहे, मुल्क मुआशी तबाही ॾांहुं वञे पियो। उनजो बुनियादी सबबु इहो आहे त ही जेके मौजूदा हुक्मरान आहिनि इहो पंहिंजो पाण खे रिलीफ ॾियण लाइ आया आहिनि। अॼु बि जेकॾहिं तव्हां ख़बरूं ॾिसंदव त इसाक डार साहब खे 50 करोड़ रुपया रिलीज़ कया विया आहिनि जेके हुनजा सीज़ड हुया ऐं अहिड़े ई नमूने हुन जूं जाइदादूं वग़ैरह हुनखे वापसि मिली वियूं आहिनि। इन ई नमूने हिननि जा हुक्मराननि जा केसिस माफ़ थियनि था पिया। त हीअ जेको मौजूदा हुकूमत आहे हीअ अवाम जे या पाकिस्तान जी भलाई लाइ न, पंहिंजो पाण खे रिलीफ ॾियण लाइ आहे। ऐं असांजो मुतालबो आहे त हिकु जनरल इलेक्शन जो ऐलान कयो वञे, सॼे पोल्स कया वञनि, हिकिड़ी अहिड़ी स्टेबल हुकूमत अचे जेको पाकिस्तान खे इन बहरान मां ॿाहिरि कढे, जंहिं लाइ हीअ हुकूमत तयारु न आहे। सर जीअं त तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे पंहिंजो त हिकु अहिड़ी गवर्नमेंट अचे, ठीकु आहे, असां पाण चऊं था त जमहूरी निज़ाम जी कंटिन्यूटी हुजे ऐं जमहूरियत जी कंटिन्यूटी हुजे। तव्हां UK जे अंदरि ॾिठो केतिरा प्राइम मिनिस्टर तब्दील थिया, उन रिज़ाइन कयो, लेकिन उन मेंबरशिप खां कोन हो। पार्लियामेंट पंहिंजी जॻह ते, सिस्टम जमहूरियत आहे। तव्हांजो पार्लियामेंट खां ॿाहिरि वञणो, तव्हांजो पंजाब गवर्नमेंट छॾणु अॻिते हली करे, पोइ वरी KPK गवर्नमेंट छॾणु, इहो त सिस्टम खे नुक़सानु थींदो, पार्लियामेंट खे नुक़सानु थींदो, जमहूरियत खे नुक़सानु थींदो। सिस्टम में त रहो न सर। ॾिसो, जेको तव्हां बर्तानिया जी ॻाल्हि कई त उते प्राइम मिनिस्टर चेंज थियनि था, अचनि था, वञनि था, पर उते जेको M5 आहे या हुतां जी जेके स्पाई एजेंसीज़ आहिनि उहे अची प्रेस कॉन्फ्रेंस कोन थियूं कनि, हुतां जा आर्मी चीफ प्रेस कॉन्फ्रेंसिस कोन था कनि, उहे इहा ॻाल्हि नथा कनि त असीं सियासत में 75 सालनि खां मुलविस हुयासीं ऐं 75 सालनि खां असां उन में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हाणे जेसिताईं जेको असांजो क़ौमी असेंबली जूं इस्तीफ़ाऊं हुजनि, तोड़े जो KPK असेंबली ऐं पंजाब असेंबली जेको डिज़ॉल्व करण जो जेको मामिलो आहे, उनजो बुनियादी सबबु इहो आहे त असीं चाहियूं था त अर्ली इलेक्शन्स थियनि हिन मुल्क में ऐं हिन गवर्नमेंट खे फोर्स कजे त उहो अर्ली इलेक्शन कराइनि, छाकाणि त जीअं तेज़ी सां हिन मुल्क जा हालात ख़राब थी रहिया आहिनि। तव्हां ॾिसो, हिकिड़ो मूं तव्हांखे मुआशी हालात ॿुधाया आहिनि केतिरा ख़राब थी विया आहिनि। टेररिज़म जेको असांजे दौर में बिल्कुलु ई को बि अहिड़े क़िस्म जो वाक़ियो न थींदो हो, त उन नतीजे में ॾिसो हींअर इस्लामाबाद ताईं जेको आहे इहे वाक़िया थींदा पिया वञनि ऐं जेका पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे उहो ख़तमु थी वई आहे। इन करे जेके बिन अक़वामी इदारा आहिनि, तव्हां ख़ासि तौर ते IMF ॾिसो, IMF जेको आहे जेके दिसंबर में जेका इंस्टॉलमेंट्स ॾियणी हुई उहो नज़र कान थी अचे त हिननि खे का इंस्टॉलमेंट्स मिलंदी। तव्हांजा रिज़र्व जेके आहिनि उहे एतिरा आहिनि $6 बिलियन जेके हिकु महीने या 6 हफ़्तनि लाइ जेके तव्हांजी इम्पोर्ट जो बिल थी सघनि था। त असीं सम्झूं था त हर सूरत में छाकाणि त पाकिस्तान जी अवाम इहो चाहे थी त ही इम्पोर्टेड हुकूमत फारिग थिए ऐं का नई चूंडियल हुकूमत अचे जेको हिनखे मुल्क में बुरनि में ॿाहिरि कढे। इहे सभु उन जी कड़ी आहे ऐं असां इहो नथा चाहियूं त हर सूरत में को असांखे इहे असेंबलीज़ तोड़ियूं आहिनि या असांखे असेंबलीज़ में वापसि नाहे वञणो। असां बार बार इहा ॻाल्हि कई आहे त असीं हुकूमत सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं,
बशर्ते उनजी एजेंडा ते अर्ली इलेक्शन बि हुजे, बाक़ी इकोनॉमी बि हुजे, बाक़ी शयूं बेशक मौजूदु हुजनि। पर तव्हां ॾिसो हुकूमत इन ॻाल्हाइण ते या ॻाल्हि ॿोल करण ते बिल्कुलु राज़ी न आहे। हू हर सूरत में चाहे थी त हू ताक़त जे ज़रिए या उहे धुरियूं जेके उन्हनि खे हिते हुकूमत में वठी आयूं आहिनि उन्हनि जे ज़रिए पाकिस्तान जी मक़बूल तरीन जमायत खे ॿाहिरि रखी सघिजे। लालचंद, तव्हांखे पाण ख़बर त इमरान ख़ान जो कल्ह स्टेटमेंट तव्हांजे नज़र खां ज़रूरु गुज़रियो हूंदो। उन चयो त मूंखे जल्दी इलेक्शन थींदे नज़र नथा अचनि, मां ॾिसां कोन थो। उहा कुवत, उहे ताक़तूं जेके पोयों आहिनि उहे नथियूं चाहिनि, उहे ज़रूरत महसूसु नथियूं करनि। इमरान ख़ान बार बार इलेक्शन हुजे उहो एस्टेब्लिशमेंट जी तरफ़ ॾिसे थो ऐं एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाए थो। इन खां पहिरियां बि जनरल बाजवा साहिब जे मथां जेकी तनक़ीद थी मैशियत जे हवाले सां, हुकूमत वञण जे हवाले सां, उनखे ज़िम्मेदार करनि। इमरान ख़ान चए थो वरी बि जेकॾहिं मां इक़्तिदार में आयुमि त एस्टेब्लिशमेंट जो तमामु घणो रोल हूंदो। उन सां गॾु इहा बि चए थो त पॉलिटिकल इंजीनियरिंग मां करणु न ॾींदुसि। छा चवंदो? त ॾिसो, जेको तव्हां ॻाल्हि शुरू कई जे ॻाल्हि सां त इमरान ख़ान चयो आहे त मूंखे इलेक्शन थींदे नज़र नथा अचनि, उनजे पोयां उनजो पस मंज़र इहो आहे त जेका तव्हां ॾिसो जीअं इलेक्शन हिकिड़ो पंजाब में थियूं, उन खां पोइ क़ौमी असेंबली जूं 8 सीटूं थियूं जेको इमरान ख़ान 7 सीटूं खटे वरितियूं, ऐं पंजाब में बि असां इलेक्शन खटिया। कश्मीर में असीं वाहिद जेका सिंगल लीडिंग पार्टी थी उभरी आयासीं। उन खां पोइ हीअ हुकूमत घबरायल आहे ऐं चूंडूं नथी चाहे। उनजो तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसो त सिंध में लोकल गवर्नमेंट इन्हनि बार बार कॾहिं बरसाति जे बहाने, कॾहिं ॿोॾि जे बहाने, त कॾहिं वरी पुलिस न हुजण जे बहाने इन्हनि मुलतवी कयूं। त हीअं ॾिसो इस्लामाबाद में जेको सुभाणे न परीं जेके इलेक्शन थियणा हुया, इहे सिर्फ़ु 2 ॾींहं 5 ॾींहं जंहिंते अरबे 5 करोड़ रुपया जे इलेक्शन ते ख़र्च थी चुको हुजे, उन इलेक्शन खे सिर्फ़ु इन लाइ इन्हनि रोकण लाइ मुख़्तलिफ़ हरवा इस्तेमालु करे रोकराए छॾियो ऐं इलेक्शन कमीशन खे गॾु करे ही खेॾिया आहिनि, छाकाणि जो हुननि खे हिकिड़ो बि जेको आहे उन्हनि खे कैंडिडेट न पिया मिलनि यूनियन काउंसिल्स में जेके हू खड़ो करे सघनि। त बुनियादी तरह खां हीअ हुकूमत सम्झे थी त हाणे असीं इलेक्शन न खटी सघंदासीं, लूज़ करे वेंदासीं, इन करे ही इलेक्शन खां भॼणु चाहे थी। जेसिताईं जेका ॻाल्हि आहे त ताक़तवर धुरियुनि जी या मुक़्तदर हल्कनि जी, उहा ॻाल्हि बिल्कुलु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ क्लियर आहे त उन हिन मुल्क में हिकिड़ा स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि सां वर्किंग रिलेशन हर हुकूमत खे क़ाइमु रखिणो पवंदो ऐं हुजणु खपे। असीं नथा चाहियूं त को इंजीनियरिंग थिए। असां के बि पाकिस्तान जे सभिनी इदारनि सां, पाकिस्तान जी अदलिया सां, पाकिस्तान जे सियासतदाननि सां, पाकिस्तान जे ॿियनि इदारनि सां असांजो सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो आहे त तव्हां फ्री एंड फेयर इलेक्शन्स वठी ॾियो। असीं हुकूमत को था घुरूं, असीं सपोर्ट नथा घुरूं, असीं सिर्फ़ु जेको घुरूं था हिकिड़ी इलेक्शन घुरूं था जेको इंश्योर कयो वञे त फ्री एंड फेयर हुजे ऐं उन में कंहिं नमूने जी इंजीनियरिंग न थिए। तव्हां हींअर ताज़ो ई ॾिठो त इहा हींअर टॉक शुरू थी आहे त मुल्क में हिकिड़ो लॉन्ग टर्म निगरान सेटअप आणिजे। इहो टॉक्स छो थी रहियूं आहिनि? इन लाइ थी रहियूं आहिनि त PDM जेको आहे हू नाकाम थी चुकी आहे, नून लीग नाकाम थी चुकी आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी जी पीपल्स पार्टी नाकाम थी चुकी आहे, पाकिस्तान जे अवाम खे कंहिं क़िस्म जो हे रिलीफ ॾेई न सघिया आहिनि। त इन करे कुझु धुरियूं इहे चाहिनि थियूं त छाकाणि त इमरान ख़ान अवाम जी ताक़त सां अचणु चाहे थो, हुनखे त अचणु न ॾियणो, ही नाकाम थी विया आहिनि। त उन सूरत में असीं को अहिड़ो सेटअप आणियूं जंहिंमें इहो अमेरिकन्स, IMF जा ऐं ॿिया माण्हू विहारे असीं हुननि सां फंड्स वठी सघूं। त उन जी हर सूरत में मज़ामत कबी। असांजो हर इदारे सां जमहूरी जेको हिकिड़ो मुतालबो आहे उहो इहो आहे त असांजी इलेक्शन्स ऐं जनरल इलेक्शन्स ॾांहुं वञणु घुरिजे। वरी महिरबानी मोहतरम जनाब लालचंद माली साहब PTI जा MNA, उनजो मौक़िफ़, उनजी पार्टी जो मौक़िफ़, पॉइंट ऑफ व्यू। असां इलेक्शन चाहियूं था, फ्री एंड फेयर इलेक्शन चाहियूं था जंहिंमें का गड़बड़ न हुजे, उन में पॉलिटिकल इंजीनियरिंग न हुजणु खपे ऐं सॼनि मसइलनि जो हल बि इलेक्शन आहे, उनजो पॉइंट ऑफ व्यू। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ